नाज़रीन, तंगवाणी में खबर शामिल कयूं था। बखत अली डाहाणी की रिपोर्ट मुताबिक तंगवाणी टाउन कमेटी पारां शहर अंदर सफ़ाई सुथराई न करण खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी पारां टाउन चेयरमैन खिलाफ चौथे ॾींहुं बि बुख हड़ताल कैंप लगाई वई। टाउन इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई। तंगवाणी में SUP पारां टाउन कमेटी के अमले पारां शहर अंदर कब्ज़ा माफिया सफ़ाई सुथराई जो निज़ाम उजड़ियल हुजण ऐं सिंध यूनाइटेड पार्टी के कारकुननि ते कूड़ी FIR खिलाफ SUP के अगवान रहमदिल लाशारी, इमदाद लाशारी, नसरुल्लाह नंदवाणी, गुलाब बेहलकाणी, गुलाम हुसैन बेहलकाणी, सूमर बेहलकाणी ऐं ॿियनि पारां वेन स्टेट ते बुख हड़ताल कैंप लगाई वई। टाउन कमेटी के अमले खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अगवाननि चयो त मदरसे मोहल्ला, नादरा ऑफिस ऐं ॿियनि मोहल्लनि में सफ़ाई सुथराई न हुजण करे गंदगी जा ढेर लगल आहिनि। हर महीने में किरोड़ें रुपयनि जो टाउन कमेटी के चेयरमैन TMO कूड़ा बिल ठाहे टाउन जो बजट हड़प करे रहिया आहिनि ऐं गैर कानूनी तौर शहर अंदर वडेरनि जे रखियल मनपसंद टाउन मुलाजिम रहमतुल्लाह भट्टी वालार उगाड़ी करे रहिया आहिनि। शहर अंदर मेन पुल शाख ते कब्ज़ो करे परचूं, कोल्ड ड्रिंक, सब्जी ऐं ॿियनि कारोबारी जा हथरादू मॉडलियूं रखे उन्हनि खां हर महीने ते मसवाड़ सब्जी फ्रूट वठी रहिया आहिनि। सोशल मीडिया ते टाउन खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी के कारकुन अब्दुल जब्बार मलिक कब्ज़े खिलाफ पोस्टूं रखण ते बासरनि जी चुर्च ते कूड़ी FIR दाख़िल कराई। वधीक हिननि एंटी करप्शन के आला अख्तियारनि समेत DC कश्मीर खां फुल फोर मुतालबो कयो त टाउन कमेटी के चेयरमैन TMO खिलाफ कार्रवाई करे खेनि सख्त पुछाणो कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जा दायरा वधाया वेंदा।